बिछा हाल में भारत पारां सिंतोस मुआहिदे जी भंजकड़ी ऐं जंग जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ चेयरमैन म्यूनसिपल कमेटी ज़मार गुल मोहम्मद पंवर ऐं ॿियनि म्यूनसिपल ऑफिसर सैयद मोहसिन शाह जकड़ी में रैली कढी एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में बैनर खणी हिंदुस्तानी हुकूमत जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सिंतोस मुआहिदे जी भंजकड़ी करणु जंग जो ऐलान करण जे बराबरि आहे। अगरि हिंदुस्तान का बि अगराई कई त उनखे नाक़ाबिले फ़रामोश नतीजा भोगणा पवंदा। हुननि चयो त पाकिस्तान जो बचो पंहिंजे पाक फ़ौज सां गॾु आहे। अगरि भारत पारां जंग मुसलत कई वई त खेसि मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। हुननि चयो त भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी पंहिंजे कट्टरपणे ऐं जंगी जुनून जे करे मुख़्तलिफ़ कूड़ा बहाना बणाए पाकिस्तान सां जंग करणु चाहे थो, जंहिंमें खेसि इबरतनाक शिकस्त खां सवाइ कुझु बि हासिलु न थींदो। हुननि चयो त पाकिस्तानी फ़ौज जो दुनिया जे बहादुर फ़ौजनि में शुमारु थिए थो। हुननि अक़वाम मुतहदा तोड़े आलमी इदारनि खे चिताव ॾिनो त सिंतोस मुआहिदे जी भंजकड़ी कंदड़ भारत अगरि जंग छेड़ी त उनजा असरात पूरी दुनिया ते पवंदा ऐं हर माण्हू उन में मुतासिर थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।